खोड़ा शहर की कदीमी दरगाह हज़रत पीर आखून मोहम्मद तारिक अलमारूफ आखून शेर रहमतुल्लाह अलैह जे सालियाने उर्स मुबारक जूं ॿिनि ॾींहंनि वारियूं तकरीबूं पंहिंजी पुॼाणी ते पहुतियूं। उन मौक़े ते ख़ुसूसी खिताब पंजाब खां आयल महिमान मुफ्ती अल्लामा समर अब्बास कादरी खिताब कयो, जॾहिं त ख़ुसूसी नातख़्वान कराची खां आयल हाफ़िज़ ताहिर कादरी जलसे में वेठल माण्हुनि खे मुस्तफ़ा जे शान में नातूं ॿुधाए झुमाए छॾियो। अल्लाह जे वली आखून शेर अलमारूफ आखून मोहम्मद तारिक अलमारूफ आखून शेर रहमतुल्लाह अलैह जो उर्स मुबारक है जो सालाना अक़ीदत शाम सां मल्हायो वेंदो आहे। इन उर्स मुबारक में मोहब्बत जो दर्स ॾिनो वेंदो आहे। अल्लाह जे वली जो जेको पैगाम हो उहो बि इहो ई हुयो। उन खां पोइ तबलीग जे लाइ रही पिया आहे दीन जे ख़िदमत कंदा रहिया। उन खां पोइ सिलसिलो हलंदो रहियो। ही साईं औलिया अल्लाह जी दरगाहूं जेके आहिनि सॼे गांव में आबाद आहिनि ऐं इन्हनि जा फैज़ अल्हम्दुलिल्लाह हिन दुनिया में जारी सारी आहिनि। हिन साल असां बाक़ाइदा ख़ुशी सां मल्हायूं पिया ऐं असां फ़ख़ुरु कयूं था जो अल्हम्दुलिल्लाह हिन खोड़ा शरीफ़ में अहिड़ियूं कई बुज़ुर्ग। कैमरामैन आफ़ताब रतड़ सां गॾु फयाज़ अहमद रतड़, सिंध टीवी न्यूज़, खोड़ा।